हुई वो तो हुजूर अलैहिस्सलाम जी नाइब खलीफा हुआ उन्होंने नियामत में महबूब अलैहिस्सलाम के अहकाम के पहुंचाई रहा हुआ न त अबू बकर सिद्दीक जो हाल यो हुओ हुन त पंजी जिंदगी में जड़ा जड़ा का उठी कलमो पढ़ी टोटल माल खड़ी मुस्तफा के कदमन में कुर्बान करे छे उन ईमान की दिले ना गहत को माल कल कया अबू बकर सिद्दीक को आम मानू गरीब मिस्कीन कौन हुओ शाम यमन उर्दम ताई कपड़े जो व्यापार हलदो रहंदो हो को हिकड़ो हट न हो हिकड़ो दुकान न हो हिकड़ो शोकेस न हो बहरन मुल्कन ताई कपड़े जो व्यापार हलदो हो अजरा ईमान आदौ उन्हें दी है 40,000 दीनार 20 दीनार गंढी दो तो 7.5 तोला सोन जा थींदा 20 दीनार 7.5 तोला सोन जा हाने तमा हिसाब कयो 40,000 दीनार त केतरा मण सोन जा थींदा सब जो सब महबूबन करीम जे कदमन में जी कुर्बान पर फरमाई इच्छा हजरत अबू बकर सिद्दीक रजी अल्लाह तआला अन्हु जनाज के किबला इस्लाम के जरूरत पवंदी मानू ईंदा उनन जो खिदमतों थींदियूं इस्लाम के जरूरत पवंदी मां जरूरत का पहराई मां पंहिंजो माल दिनो वा जी पहरा मु ईमान आदो ती पहरो माल भी मुंजो अल्लाह जी राह में खर्च थे कबूल थी पान करीम अलैहिस्सलाम कबूल फरमाने का बाद हमेशा दीदा रहा आखिर अबू बकर एतरो दिनो जो उहो वक्त आयो जो सोनो सिद्दीक अकबर घर जे भितन ते भी हथ घुमाए काथे का माई सुई त नहीं घर वारा पुछन पे छा थो करी जी तमा औरतन जो जी आदत होती है ट्रोपो वगैरह दे मेरी भित ते सुई हनी छड़ी दियो आयो भित ते हथ भी तो घुमाया त काथे सुई लगल त ना है या सुई खड़ी मां पेश कया त सफर में के मुजाहिद के सुई की जरूरत पवे त मुंजो ही माल कम अची वजी मुंजो ही माल कम अचे हजरत सोने सिद्दीक अकबर रजी अल्लाह तआला अन्हु भली करे आयो जी करे सोने सिद्दीक अकबर रजी अल्लाह तआला अन्हु जन सब कुछ कुर्बान कयो सुई सगे समेत पंजी कमीज पातल उहा भी लाहे रखो के मुजाहिद के मुजी कमीज कम अची वजे पंजी पग खोलियो के मुजो कपड़ो कम अची वजे पंजी टोपी भी लाथो मथे उगाड़े गुजर थी वी दो के जरूरत पवे टोपी भी रखो पेरा का चंपल भी लाथो मता के जरूरत पवे या भी रखो एकड़ो पुरानो खथो सोराखन वारो उन सोराख कंडन सा सिपियो ओ खथो पान सा को गोड तौर ते वेढ़ो आई पाजी गोड भी मुबारक लाथो उहा भी सामान के अंदर रखो सब कुछ सिर्फ एकड़ो खथो वेढ़ो सो भी पूरी चांद ते वेढ़ल न हुओ सिर्फ कोड तौर ते इस्तेमाल चलो सा पूरी कोड भी कान हुई बड़े एहतियात सा हरणो पवे पियो कंडन सान शीतल हो कंडो न निकरी पवे खुली न पवे कोड सो भी खथे जी इने हाल में एहतियात सा हली रहा हुआ महबूबन जी दरबार में पहुंचा हुजूर अलैहिस्सलाम जना यार के डिठो आज मुझे यार की पुट्ठी भी उखाड़िया मथो उखाड़वा पैर उखाड़ा ए मुझा यार तो ही हाल छो पंजो एड़ो बनायो पंजा चंपल पंजी दिस्तार तू मुझो पगदार यार आही पगदार नबी जे सरदार जो यार आही जके तोहा जा ताज अल्लाह मथे ते रखया अज तो पंजो ताज कादे कयो पुठी उघाड़ी करे आयो आ अबू बकर इतरो करीब तो कौन होए मां अब कई तले अहदी कया अबा बकर अबू बकर पंहिंजे घर वारनि जे लाइ छा छॾे आयो आहे सब कुछ हिते खणी आए घर वारनि जे लाइ छा छॾे आयो आहे सब कुछ खणी आए घर वारनि
आए सोने सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जवाब में अर्ज कयो कि मां अब कई तो छड़े आयो छड़े सुभान अल्लाह मुझो घर खाली ना है मुझा सोना मुझो घर भरियो पयो आहे मुझो घर भरियो पयो आ मुझो घर खाली ना है अब कई तो लहो उन्हनि जे लाइ छॾे आयो आहियां छा छॾे आयो अल्लाह व रसूल पंहिंजे घर वारनि जे लाइ अल्लाह ऐं मुंहिंजो रसूल जो छॾे आयो मां सभु कुझु छॾे आयो आहियां मुंहिंजा सोना मुंहिंजो घर खाली न आहे जॾहिं तूं मुंहिंजे घर आई त मुंहिंजो घर सॼो भरियो पिया पोइ मूंखे कंहिंजी परवाह न आहे ईमान कहिड़ी चीज़ आहे मुझा सोना मूं जेको कुझु कमायो सो पंहिंजे लाइ न सभु कुझु कमायो त तुंहिंजे दरबार में मुंहिंजो कमु अची वञे मुंहिंजी ख़िदमत क़बूल थी वञे मां उन्हनि मज़ा न आहियां ख़ुदि अल्लाह सुब्हानहु व तआला पाण इरशाद फरमायो वमा लिअहदिन अल्लाह सुब्हानहु व तआला पाण इरशाद फरमायो त इन जे मथां कंहिंजो एहसान न आहे हाफ़िज़ा मदद कजे मुंहिंजी इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल अअला ओके जन थोरन लाहड़ जे लाइ माल ख़र्च कोन थो करे हुनजो मक़सद आहे त अल्लाह शल राज़ी थी पवे ऐं हुनखे अल्लाह के राज़ी करण जो ॾांहुं ईअं हथ अची वियो आहे त अल्लाह जो यार राज़ी थी पियो त रब राज़ी थी पवंदो लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन तर्जुमानी फरमाई त माण्हू घुरन माल मत सब का ॾींहं घुरास पिरी हीअ दुनिया तही दोस्त फिदा कया फिलहाल कयो मनाम निहाल मुखे महबूब जे सुना आवाजे नाले मुखे निहाल कयो आ सब कुछ पाण कुर्बान फरमाए छजो एकरी कोड पाण वेढ़े आया खथे जी हजरत लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि इन जे तरफ इशारो फरमाए करे इरशाद फरमायो त कंद जनी जी गोद में यारो पाबोड़ा पोशाक इन्हल जी ओताक राजा रीझी आयो सोने सिद्दीक़ अकबर सब कुछ कुर्बान कयो वरी जॾहिं असां आखिरी टाइम थियो न हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं हज़रत फारूक आज़म के बिहारियों बैतुल माल जे मुंशी के बिहारियों पान फरमायो त मूं जेका ख़िदमत कई आहे 2 साल ऐं कुछ महीना हर महीने मूंखे बैतुल माल मझां पघार मिलंदी रही आहे हिसाब कयो त टोटल मुंहिंजी पघार खणी थी हिसाब कयो वियो साईं 6000 तव्हां बैतुल माल मां पघार खणी चुका आहियो पंहिंजे शहजादे हज़रत अब्दुल रहमान के फरमात अब्दुल रहमान मां मिस्कीन आहियां मूं वटि हींअर मिल्कियत न आहे पर मुंहिंजो फिलाणो बाग आहे मुंहिंजे गुज़ारण खां बाद उहो बाग खपाइजाए उन मंझां 6000 दिरहम बैतुल माल में जेका मूं पघार खई इहा वापसि मोटाए ॾेई छॾिजो जेको अॼु हुकूमत के पट्टे परावा माल खाए पराने मिल्कियत ते कब्ज़ा करे पराया सिद्ध सेरे गरीबन जे लाइ जेको ॿाहिरनि मुल्कनि खां इमदाद अचे सो बि पंहिंजे पेट में विझे ऐं उहो को अबू बकर सिद्दीक़ जे मथां एतिराज़ करे त माल उहो खाई वियो हो पाण खे नथी ख़बर पएसि त पाण केतिरो माल खाधई सोने सिद्दीक़ अकबर खे जेका पघार मिली आहे सा बि
घर वापस मोटाए थो जे त अबू बकर सिद्दीक खिलाफत माल मेड़न जे लाइ ॻाल्हि कई रसूलुल्लाह जे दीन खे पहुचाइण जे लाइ खिलाफत फरमाए रही। सोने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन ये खिलाफत हलाई जो अज ताईं दुनिया जे लाइ वो सबक पढ़जी वयो। वो अर्ज कयो त नबी के माण्हुनि समझो त कोठ जो वडेरो हुजे या घर जो चंगो मुड़स हुजे त उनजे मरण खां बाद को वारिस हुजो माइट थिए औलाद थिए नबी जो शान तमाम वडो आहे। वमा अरसलना मिर रसूल इल्ला लियुताअ बिइज़्निहि। अल्लाह फरमाए तो को भी असा रसूल न मोकलियो पर असा के उन्हें के मोकलियो छोवा इन्हीं जे लाए त माण्हू उन जी पैरवी कन संत रसूल किए हली रहियो आ हिते अची करे रसूल उन के जिंदगी सेखारे त जिंदगी किए गुजार भी आहे तो इए केर जिंदगी गुजारे तो जा बेड़ा ही पार थी वञे। सल्लल्लाहु फरमायो बुइस्तु मुअल्लिमा मां मोकलियो इन्हीं जे लाइ वियो आहियां त तव्हां खे सेखारियां त जिंदगी कीअं गुज़ार भी आहे। तो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तशरीफ फरमा थी उन जो मकसद छा हुओ त माण्हुनि खे जिंदगी गुज़ारण सेखारनि अल्लाह सां पंहिंजो ताल्लुक जोड़ण सेखारनि माल मिल्कियत गॾु करण जे लाइ न आया हुआ बल्कि माण्हुनि खे वदाइयन इलल्लाहि बिइज़्नि माण्हुनि खे अल्लाह जे तरफ़ सॾण जे लाइ कढण जे लाइ आया हुआ। ऐं जॾहिं महबूब अलैहिस्सलाम ज़ाहिरी तरह दुनिया में विसाल फरमायो त इहो कमु अल्लाह तबारक व तआला सोने सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मथां रखी छॾियो आहे। खुद मौलाए कायनात मुश्किल कुशा जो पंहिंजो फरमान त जेकर अबू बकर सिद्दीक यो बार नबूवत न खणे हा त को भी एड़ो न हुओ जको सुहणे नमूने सां रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनजे इन अहकाम नबूवत जे पार के सर अंजाम देई सके हा यो हिकड़ो ही सिद्दीक अकबर हो जेके अल्लाह तबारक व तआला चूंडियो ही रसूलुल्लाह जी नियामत जे लाए हुओ। मौला अली से अबू बकर सिद्दीक की तारीफ करे रहा है। सोना सिद्दीक अकबर मौला अली की तारीफ करे रहा है। सबनी जो पान में प्यार है मोहब्बत रहमाउ बैनहु अल्लाह जो कुरान तो चवे असा जरा कुरान मौजूदा असा डाइजेस्ट आई अखबारों आई तारीख ते असा जो ईमान ना है असा जो ईमान आहे त अल्लाह जे कुरान ते आहे। अब हां या ना हाथ मथे खड़ी करे असलो ईमान अल्लाह के कुरान ते जदा रब जो कुरान तो फरमाए वल्लज़ीना मअहू अशद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम जेके महबूबन करीमन सा गड्डा हिन पो अहल बैत हुजन या असहाब हुजन जेके भी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा गड्डा है से काफिरन ते तो सख्त है पर पंहिंजो पाण में प्यार ऐं मोहब्बत करण वारा है। असा वट अल्लाह जो कुरान मौजूद है। मां दावत थो ॾियां उन्हनि माण्हुनि खे जिन खे शक ऐं शुबहा आहिनि त अहल बैत ऐं असहाब जा इख्तिलाफ हुआ पाण में मां उन्हनि खे दावत थो ॾियां त तव्हां अचो ऐं कुरान करीम खे खोलियो सिर्फ़ उनजे तर्जुमे खे पढ़ो तफसीर खे पढ़े वञो तर्जुमे खे रुगो पढ़ो। ये कुरान हिदायत ॾियण वारो आहे हुदल लिल मुत्तक़ीन परहेज़गारन के हिदायत ॾियण वारो आहे। तअस्सुब जो पटियूं पंहिंजे अखियुनि तां खोले करे बुग़्ज़ ऐं हसद खां पंहिंजो सीनो पाक करे पोइ तव्हां क़ुरान जी तिलावत कयो ऐं पढ़ो इहो क़ुरान अव्हां खे हिदायत ॾियण वारो आहे। पर असां वञा कंहिंखे टाइम ई नाहे जो अल्लाह जे क़ुरान खे पढ़े इहो कमु हाणे मौलवी नहीं मुल्क जो आहे। वध मां वध जरूरत तॾहिं पवंदी जॾहिं केरु मरंदो त बाबा ख़त्म पढ़ो ऐं पढ़ाए। ॿिए नंबर ते जरूरत तॾहिं पवंदी क़ुरान जी जॾहिं ॿधियूं विढ़दियूं फ़ैसिलो थींदो त हिकिड़े खे क़ुरान खणायो वेंदो ऐं टियों दफ़ा वरी क़ुरान जी जरूरत तॾहिं पवंदी
जॾहिं हक़ नथो मिले या केर कावड़ियो आहे उनखे राज़ी कर या हक़ वठण जे लाइ क़ुरान खे मेड़ तौर ते वठी वञो। चौथे नंबर ते देरो ठाहे ज़मीन ते छॾे आयो पाण घर जे सुतो अल्लाह जो क़ुरान खणी देरनि जे मथां रखी आहे। अल्लाह जो क़ुरान पढ़ण जे लाइ आयो आहे, समझण जे लाइ आयो आहे। वो अल्लाह जो पैगाम आ, रब जो कलाम आ, रब जो फरमान आ। अल्लाह जे कलाम जो एहतराम कयो न त क़ुरान क़यामत जे ॾींहुं असांजे खिलाफ अल्लाह वटि शाहिदी ॾींदो। असांजे खिलाफ ॻाल्हाईंदो मौला हिननि असांजी इज़त न कई आहे, हिननि कोन पढ़ियो, असां मुस्लमान आहियूं, मुस्लमान असां वटि क़ुरान मौजूद आहे। तारीख़नि में तब्दीलियूं थी सघनि थियूं, साइंसदान जा नज़रियात रोज़ तब्दील थी सघनि था। सिज पंहिंजी जाइ छॾे ॿिए ॾींहं ते ॿी जाइ तां उभरंदो आहे। हर चीज़ जे अंदरि तब्दीली ईंदी रहंदी, पर क़ुरान में न तब्दीली आई आहे न क़यामत ताईं अचण ई वारी आहे। न क़ुरान करीम खे पढ़ण जी अल्लाह से असांखे तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। रब करीम जल जलालहू असांखे हुज़ूर अलैहिस्सलाम जी सुन्नत पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। चओ दोस्तों, अॼोकी ही महफ़िल पाक मरहूम मग़फ़ूर चाचा यार मोहम्मद कलोड़ो अलैहि रहमत जिन जे ईसाले सवाब जे लाइ उनजे शहज़ादनि भाऊ गुलाम हुसैन साहब, भाऊ गुलाम फरीद साहब, भाऊ गुलामुल्लाह साहब ऐं ॿिया उनजा साथी मिट दोस्त गॾिजी महफ़िल सजाई आहे। उनखे सवाब पहुचाइण जे हवाले सां लंगर न्याज़ जो भी एहतमाम कयो आहे। उम्मीद आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला उनखे इहो सवाब पहुचाईंदो। आयत करीमा जेका पढ़ी आहे सो इन्ही मुतालिक़ मुंहिंजो कुझु मौज़ू ईसाले सवाब जे हवाले सां हुओ, पर ही फ़क़ीर हिन स्टेज ते अचण खां बाद पंहिंजे कब्ज़े ऐं पंहिंजे तसर्रुफ़ में न हूंदो आहे। उन मालिक जी मर्ज़ी आहे जाॾां मुंहिंजी वाग वराईंदो आहे ओॾां मां बयानु कंदो आहियां। न कंहिं मूंखे इशारो कयो आहे, न कंहिं मूंखे चयो ई आहे। ही बि तव्हांखे ॿुधायां थो, मूंखे ख़बर नाहे त छो इहो अॼु बयानु कयो। शायदि कंहिंजे दिलि जे अंदरि अहिड़ा सुवालात ऐं ख़्यालात हुजनि ऐं अहिड़ा माण्हू हिते वेठल हुजनि या ॿुधण वारा हुजनि या इन मसाले खे सम्झण वारा हुजनि। कुदरत वारे उन्हनि जी मदद फरमाई आहे, मुंहिंजी ज़ुबान तां इहे लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि ऐं इहे ख़दशात निकिरी चुका आहिनि। ऐं ख़दशात पंहिंजा कठो बि सही, पंहिंजा सीना, पंहिंजूं ज़ुबानूं सोने नबी जे आल ऐं असहाब जे लाइ पाक रखो, पाक रखो। छो जो असां हुज़ूर अलैहिस्सलाम जी निस्बत खे ॾिसंदा आहियूं। भले पार खां न माण्हू ईंदो आहे पोइ खजूर खणी ईंदो आहे। तव्हां जॾहिं मुबारक ॾियण वेंदा आहियूं त पोइ तव्हांखे खजूर बि खाराईंदो आहे ऐं ज़मज़म जा ॿ टे ढुक बि पियारींदो आहे। अब हाओ या न, सभिनि जी उमेद हूंदी आहे। पोइ जॾहिं तव्हां ते वेंदा आहियो खजूर तव्हां खाधी वात में विधी, घणा असांजा मुस्लमान मोहब्बत वारा त खजूर खे पहिरां खणी अखियुनि ते रखंदा आहिनि, चुमी ॾींदा आहिनि, पोइ खाईंदा आहिनि। त भले पार खां आई आहे चुमी ॾियूं। महबूबन करीम जे शहर मदीनतुल मुनव्वरह जी फिज़ा खां घुमी आई आहे। उतां जी हिनखे हवा लॻी आहे, उतां जी गिर्द गुबार हिनखे लॻी आहे। हे बरकत ऐं रहमत वारी असांजे लाइ शिफ़ा आहे। पोइ जॾहिं खाईंदो, जॾहिं उहो खाईंदा आहियूं त पोइ उनजी खखड़ी छा असां उछलाए छॾींदा आहियूं। ॻाल्हायो या तव्हांखे हाजी कोन ॾींदा आहिनि। सुभान हथी की या तो उनखे जेके सलात वाली पथरियूं पढ़ंदा आहियूं या तो उनसां मिलाए छॾींदा आहियूं या घर में बरकत तौर रखी छॾींदा आहियूं। त कॾहिं इहा खखड़ी असां वटि हूंदी त बरकत ई बरकत, ॼण त मदीने जी अमानत असांजे घर में मौजूद आहे। उन निस्बत जे करे ऐं ही बि तव्हांखे ॿुधायां न, हर खजूर मदीने जी पैदाइश न आहे। उतां जा दुकानदार ही असांखे ॿुधाईंदा आहिनि त बाबा एतिरा माण्हू था हिते अचनि, मदीने जे अंदरि घणियूं खजूं आहिनि पर हितां जूं पूरियूं पवनि ई कोन थियूं।
बहरन मुल्कन का खजूर ईंदी आहे, पाकिस्तान का भी खजूर ईंदी आहे, मदीने पाक में पहुंचंदी आहे, पोसाण दुकानन ते पहुंचंदी आहे, वरी ता माण्हू तबर्रुक तौर ते वठी वेंदा आहिनि। भली असांजे पाकिस्तान जी खजूर छो न हुजे, पर हिताई वई मदीने पाक उते लथी भली हिकिड़ो कलाक ई दुकान वटि पियल हुजे, वरी को तकड़ो माण्हू अचण वारो उहा ई खजूर वरतई, पर हिते पहुती असां उन्ही खजूर जी भी खखड़ी कोन उछलाईंदासीं। हिक कलाक अध कलाक उन खजूर जे खखड़ीअ जी निस्बत मदीने पाक जी फिजा सां थी वई। हरम में भी कान आई, हरम खां भी बाहर दुकान तां वरती से हिक घड़ीअ जी निस्बत मदीने पाक सां रुगो थी वई। उन खखड़ी जी एडी इज्जत आहे जो असां उनके उछलाईंदा ना आहियूं त उहो सुहिणो सिद्दीक़ अकबर जेको सदिन खां वठी मुस्तफा जे भातुर में रोज़े अतहर में सुतो पियो आहे, उन जी का इज्जत आहे या कान्हे, उन जो को शान आहे या कोन्हे। अल्लाह साईं असां मुसलमान के मोहब्बत करण जी तौफीक अता फरमाए। आमीन जो दोस्तों, आमीन जो अता। इन हवाले से कुदरत वारे मुझे जुबान ते पाण ये लफ्ज़ आंदा है, न कि जो इशारो हो, न कि जो चवण ही मुखे हो, न कि सा बुग़्ज़ा, न कि सा हसद ही आहे। हक़ ही सच बयान कर लाज़िम ही आहे। ही महीनों भी सोने सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनके विसाल बा कमाल जो आ। इन महीने पाक जी 22 तारीख हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जिनजो विसाल बा कमाल थियो आ। अज भी रोज़े अतहर में मदीने वारे घोट सा गड आरामी आहे। और करीब अलैहिस्सलाम जे अग में इरशाद फरमाए छजो हो, ओ अबू बकर अंत साहिबी फिल गार व साहिबी अलल हौद, जिए तो गार में मुझो साथी हुए, हौज़े कौसर ताई हौज़े कौसर ते भी मुझो इए ही साथी होंदे। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे प्यार करण जी तौफीक अता फरमाए। हाणे आयत करीमा ॿुधो जेका मूं तिलावत कया, पर उन खां पहिरां असां हिकु ॿ दफ़ो दुरूद शरीफ पढ़ूं था त महफ़िल जी रौनक वधी वञे ऐं मदीने वारे घोट अलैहिस्सलाम जी तवज्जो भी असांजे तरफ़ थिए, कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहे। पंहिंजे सुहिणे नबी ते प्यारी सलात पढ़ूं था, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अब थक नहीं पायो बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह। इरशाद फरमायो वल्लज़ीन जाओ मिन बादिहिम, ऐं उहे जेके इन्हनि खां बाद में आया, हिकिड़ा अॻु में गुज़ारे विया, ॿिया जेके बाद में आया या मौजूद आहिनि, उहे कीअं पंहिंजे वॾनि खे यादि कंदा आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो वल्लज़ीन जाओ मिन बादिहिम यक़ूलून रब्बना इग़फ़िर लना वलि इख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान। ओए चवंदा ते अल्लाह तो असांखे भी बख्श फरमा ऐं असांजे उन्ही भाइरनि खे जेके इस्लाम जेके ईमान जी सलामती असां खां पहिरां तुंहिंजा मज़ा रहलत करे वया, ए अल्लाह तो उन्हनि खे भी माफ़ फरमा, असांखे भी बख्श फरमा, उन्हनि खे भी माफ़ फरमा। वला तजअल फी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू, ईमान वारनि जे तरफ़ खां असांजे दिलनि में को नुक्स को ऐब का खोट पैदा न फरमाए जाए। असांजो दिलूं पंहिंजे मोमिननि भाइरनि सां साफ़ रख जाए। रब्बना
इन्नका रऊफुर रहीम। ओ सजा पालनहार तो रऊफुर रहीम आए, मेहरबान अल्लाह आए। मुझा दोस्तों अल्लाह तबारक व तआला बुधाए थो त मोमिन जना पान के दुआ में याद कर दुआ उते गुजरी व्या जेके मोमिन आए।